नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त दारावाहण में खबर दींदा हाई कोर्ट के हुकूमत यूसी सेक्रेटरी मीर हैदर बख्श टालपुर एडमिनिस्ट्रेटर सैयद जाहिद अली शाह पारा पंहिंजे अमले के साण करे रोलू कुतन के फौरी तौर खत्म करण लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो, जंहिं नतीजे में केतरा कुत्ता मारिजी विया ऐं सफ़ाई पिण कराइण जी मुहिम शुरू कई वई है। उन मौके ते यूसी सेक्रेटरी मीर हैदर बख्श टालपुर एडमिनिस्ट्रेटर सैयद जाहिद अली शाह नेशनल प्रेस क्लब कंदरा के सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी टरमूह जे मुख़्तलिफ़ इलाइक़न में कुत्ता मार मुहिम शुरू कई वई है, जंहिं नतीजे में मुख़्तलिफ़ इलाइक़न में केतरनि ई कुतन के ज़हर ॾेई मारे खेनि ज़मीन अंदर दफ़न करे छॾियो आहे। हिन चयो त असां सिंध हाई कोर्ट जे हुकुम के फॉलो कयो आहे ऐं यूसी जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में रोलू कुतन के ख़त्म करण लाइ मुहिम शुरू कई है ऐं पंफलेट पिण विराया आहिनि ऐं सफ़ाई जो कम पंहिंजी निगरानी में कराए रहिया आहियूं। शहर वारनि खे बि घुर्जे त हू असांजी कुत्ता मार मुहिम टीम सां ताउन ऐं निशानदी कनि त जीअं असां पंहिंजो कम मुकमल करे सघूं ऐं जिते बि सफ़ाई जो अमलो सफ़ाई करण लाइ न अचे त बर वक्त इतला ॾियनि त जियां वक्त सर वहां जो मसलो हल करे सके। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।